अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मां तव्हां सां IBA जी न्यू पॉलिसी शेयर कंदुसि जेका IBA हिकु नोटिफिकेशन जी शिकिल में सभिनी कैंडिडेट्स खे टेस्ट खां पहिरीं वाज़ह करे ॿुधाए छॾियो आहे। दोस्तों उहे सभु रूल्स एंड रेगुलेशन तव्हांजे साम्हूं आहिनि। मूंखे ख़बर आहे त तव्हां इहे रूल्स एंड रेगुलेशन अॻु में ई पढ़ी चुका आहियो, पर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्त इन्हनि सभिनी रूल्स एंड रेगुलेशन खे पढ़ण खां बावजूद बि उहे अक्सर ग़लतियूं कंदा आहिनि ऐं उहे सभु ग़लतियूं शनाख्ती कार्ड सां रिलेटेड हूंदियूं आहिनि। त दोस्तों पहिरीं पॉइंट ॾिसो हिते आहे त असुलु शनाख्ती कार्ड अपडेट स्लिप खणी अचणु लाज़मी आहे, जंहिंखां सवाइ टेस्ट सेंटर में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। त असुलु जेका शनाख्ती कार्ड खणी वञिणो त पवंदो, पर अक्सर जेके काफ़ी दोस्तनि जा जेके शनाख्ती कार्ड हूंदा आहिनि उहे नंढी उमिरि में ठहियलु हूंदा आहिनि। त छा थींदो आहे, हुते जॾहिं वेंदा आहिनि त हुते कार्ड चेक कबो आहे त असांजे दोस्त जी जेका शिकिल ज़ाहिरी शिकिल उहा ॿी हूंदी आहे ऐं कार्ड में शिकिल जेका आहे उहा ॿी हूंदी आहे। हाणे तव्हां सम्झो त भले कार्ड में शिकिल ॿी हुजे, पर कॾहिं कॾहिं थींदो आहे अचानक उन ई टाइम तव्हांजा फिंगर प्रिंट बि कोन लॻंदो आहे, त उहो तव्हांखे टेस्ट में जेके अधु कलाक तव्हांखे वेहण न ॾींदो, त ज़ाहिरी आहे जेको टाइम हूंदो, जेको मौक़ो हूंदो आहे उहो निकिरी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं जेका फिंगर प्रिंट जो बि अचानक इशू थी पवंदो आहे। त उन जे लाइ तव्हांजा कार्ड में जेकॾहिं तव्हांजी शिकिल ऐं तव्हांजी कार्ड जी में जेका फ़ोटू में जेका ॾिनल शिकिल आहे उहा हरगिज़ जेकॾहिं मैच नथी थिए त महिरबानी करे ऐं हिकु दफ़ो वरी बि तव्हांखे चवां थो त पंहिंजा कार्ड जेके आहिनि उहे डुप्लीकेट ठाराए वठो। 5-6 हज़ार रुपए जो ख़र्चु आहे, हफ़्ते जे अंदरि कार्ड तव्हांजो अची वेंदो हलियो। त इहा ग़लती तव्हां न कजो। त दोस्तों ॿी पॉइंट आहे गुम थियल शनाख्ती कार्ड जी सूरत में हाणे काफ़ी दोस्त हूंदा आहिनि जेके नादरा जी कापी वग़ैरह खणी वेंदा आहिनि, त उहा बि अलाउ कोन्हे। टेस्ट सेंटर ते पहुचण वक़्तु 8 आहे, त टेस्ट सेंटर में तव्हांखे सिर्फ़ु फिक्स 8 बजे पहुची वञिणो आहे। कोविड-19 जो जेका ठहियल जेका कार्ड आहे उहो बि तव्हां वटि हुजे। SOPs ते सख़्ती सां अमल बि तव्हांखे करिणो पवंदो। हर उम्मीदवार खे कोविड जी वैक्सीन लाज़मी लॻल हुजे, इहो बि जेका तव्हां वैक्सीन लॻाराए वठो। उम्मीदवार जी बायोमेट्रिक कई वेंदी ऐं मुतलिक़ शख़्स जी सुञाण जी सूरत में क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। उन जी बायोमेट्रिक थींदी, जेकॾहिं तव्हांजी सीट ते को ॿियो वेठल आहे त उन जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। तव्हांजे ख़िलाफ़ बि थींदी ऐं उन जे ख़िलाफ़ बि थींदी। उम्मीदवार जी बायोमेट्रिक कई वेंदी। उन खां पोइ आहे 8 नंबर पॉइंट आहे टेस्ट शुरू थियण खां पोइ कंहिं बि उम्मीदवार खे टेस्ट सेंटर में दाख़िल थियण जी इजाज़त न, यानी लेट सां पहुतो त तव्हांखे इजाज़त न ॾिनी वेंदी। घुर्बल स्टेशनरी, ठीकु आहे, घुर्बल स्टेशनरी में मुराद आहे तव्हांखे पेन पनो कापी वग़ैरह सभु हुते मुहैया कयूं वेंदियूं। तमामु उम्मीदवार पंहिंजो अपडेट कार्ड स्लिप हेठि ॼाणायल लिंक तां अॻे ॾिसो तव्हांखे ईमेल कंदा हुआ, पोस्ट कंदा हुआ स्लिपूं, पर हींअर तव्हां साॻी स्लिप्स तव्हांखे इन डेट तां डाउनलोड करे सघो था। हर उम्मीदवार खे मास्क लाज़मी पातल हुजे। त दोस्तों उमेद आहे त तव्हांखे 12 ई पॉइंटूं सम्झ में अची वियूं हूंदियूं। ऐं दोस्तों अहिड़े हवाले सां अगरि तव्हांखे PST ऐं JEST जे सिलेबस जे कंहिं बि सब्जेक्ट में का कंफ्यूजिंग आहे त इन साॻिए चैनल ते सब्जेक्ट स्पेशलिस्ट टीचर्स उन्हनि सभिनी जा वीडियोज़ मौजूदु आहिनि, जिन्हनि 2018 में PST ऐं JEST जी टेस्ट खे क्वालीफाई कयो हो। त दोस्तों मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ